अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में शाह हसीना बेगम हाणे सोरठ बेगम खे का दिलासा ॾेई हुतां आज़ाद थी वेंदो। रूंडो आख़िरकार पंहिंजी धीउ जो संग शेरू खे ॾेई छॾींदो। जाबिर खान हाणे ॻोठ वापसि अची वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ॾींदी ऐं छोड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल हमेर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को तव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो सलाह वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवंजो टाइम वेस्ट कोन पिया कराए, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे दिलासा ॾींदो। सोरठ बेगम खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मूंखे हितां आज़ादु कर, जो मां बि चाकर खान जी मां आहियां। अगरि जेकॾहिं तूं हितां मूंखे आज़ादु न कंदे त पोइ मां ज़बरदस्तीअ सां तोखे इन क़ैद में रखी ऐं पोइ मां पाण आज़ादु थी वेंदुसि। ऐं जॾहिं मां हितां आज़ादु थी वियुसि त पोइ तूं इहो यकीन करे छॾिजां तोखे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो दुनिया ॾिसंदी। सोरठ बेगम चवंदो त हसीना बेगम तोखे मोकल आहे, जेको करणो थी कर वञी। पर हसीना बेगम जेको आहे दोस्तों तमामु जल्द हिन क़ैद मां आज़ादु थी करे सोरठ बेगम खे आख़िरकार सज़ा ॾींदी। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रूंडो ऐं रूंडे जी घरवारी जो आहे शेरू जे मथां ज़ोर रखंदा। शेरू खे चवंदा त तोखे कीअं बि करे सुहिणी सां शादी करणी पवंदी। अगरि जेकॾहिं तूं सुहिणी सां शादी न कंदे त पोइ खे हितां वापसि वञणो पवंदो। ऐं पोइ शेरू आख़िरकार मजबूर थी करे रूंडे ऐं रूंडे जी घरवारी खे जवाब न ॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त जी हा मां सुहिणी सां शादी करण लाइ तयारु आहियां, बहरहाल तव्हां सुहिणी खे राज़ी कयो। शेरू इहा सोचींदो अगरि जेकॾहिं मां जेसीं ताईं सुहिणी सां शादी न कंदो त जेसीं ताईं रूंडे ऐं रूंडे जी घरवारी खे सुख सहाराइण न ॾींदा, अगरि जेकॾहिं मां वापसि वियुसि त वापसि मूंखे जेको आहे बाबा सुख सहाराइण न ॾींदो। हुन जे करे हू मजबूर सुहिणी सां शादी करण लाइ राज़ी थी पवंदो। पोइ रूंडे खे साफ़ साफ़ चई छॾियो त तूं जेको आहे सुहिणी खे राज़ी कर। ऐं पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे पंहिंजे सोट हैदर खे साफ़ साफ़ चई छॾींदो त उन खे चवंदो त हाणे तूं ॾींहुं राति हिकु करे इन जाबिर खान ऐं कासिम खान खे घुर त असां बि ॾिसूं त हू असांजे मथां कीअं था हमला कनि ऐं असांखे कीअं था मारण जी कोशिशि कनि। हैदर चवंदो सोट तूं परेशान न थी, मां इन जी ॻोल्हा कंदुसि। दोस्तों उमीद है कहाणी आई असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।